ब्यूरो चीफ सखर जी ख़बर मुताबिक़ एसएसपी ऑफिस खैरपुर आडो पाक किताब खणी औरतुनि मासूम ॿारनि बासरनि जी ज़ियातियुनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे जी अॻवाणी ज़रीना मलिक, रबुल ख़ातून, इरशाद ख़ातून, अलहडिनो मलिक, वसीम फ़हीम ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते मुज़ाहिरीन जो चवणो हो त बासर जवाबदार राति जो घरनि में दाख़िल थियनि था, जंहिं करे असां जूं इज़तूं महफ़ूज़ नाहिनि। राति जो हथियारनि जे ज़ोर ते असांजे घरनि में दाख़िल थियनि था। ज़ुल्म ख़िलाफ़ आवाज़ उथारण ते फायरिंग करे हिरासत कयो पियो वञे। उन्हनि जो वधीक चवणो हो त ज़ियातियुनि ख़िलाफ़ फ़रियाद दाख़िल आहे। पुलिस हिकु हफ़्तो गुज़रण बावजूदि जवाबदार गिरफ़्तार नथी करे। जवाबदार मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हुननि डीआईजी सखर एसएसपी खैरपुर खां मुतालबो कयो आहे त नोटिस वठी जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ ऐं तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे।